नाज़रीन, मदई जी मावा के अहम ख़बर पे आ जाऊँ तो MPA आगा शहबाज खान दुरानी अल मदीना रेस्टोरेंट ते सहाफ़ी अयूब बिरोई जी चाय पार्टी में शिरकत कई, जंहिंमें सहाफ़ी ज़ख्मी रशीद मार, कमांडो पंवर एजाज़ मंगी, सैयद अली हैदर शाह साहब, कामरेड सुमेर मेहमान, वडेरो मोहम्मद नवाज़ बिरोई, अकरम शेख, अकबर खोखर ऐं ॿियनि शिरकत कई है। याद रहे तो PP तालके गढ़ी यासीन जो सदर गुलाम मुस्तफ़ा मंगी, आगा जावेद दुरानी, असलम दुरानी, TO ख़ालिद हुसैन जकरो, इनायतुल्ला मेहमान, सिकंदर मीरानी ऐं ॿिया साण ते गॾु हुया। ये अहम ख़बर पिया ॾियूं कि मदई जी मां जिते MPA गढ़ी यासीन आगा शहबाज खान दुरानी अल मदीना रेस्टोरेंट ते सहाफ़ी अयूब बिरोई जी चांहि पार्टीअ में शिरकत कई आहे, जिते तकरीब जे अंदरि सहाफ़ी ज़ख्मी रशीद मार, सहाफ़ी कमांडो पंवार, सहाफ़ी एजाज़ मंगी, सैयद अली हैदर शाह, कामरेड सुमेर मेहमान, वडेरो मोहम्मद नवाज़ बिरोई ऐं ॿियनि ख़ुसूसी तौर ते शिरकत कई आहे। ही मनाज़िर अवां ॾिसो पिया जेकी सहाफ़ी अयूब बिरोई जी मेज़बानी में तकरीब थी आहे, जंहिंमें MPA आगा शहबाज खान दुरानी ख़ुसूसी तौर ते शिरकत कई आहे। हीअ तकरीब अल मदीना रेस्टोरेंट मदई जी ते मुनाक़िद कई वई। तव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त मदई जी में सहाफ़ी अयूब बिरोई जी मेज़बानी में जेको आहे MPA आगा शहबाज खान दुरानी जे मान में चांहि पार्टी थी आहे, जिते सहाफ़ी कमांडो पंवार, ज़ख्मी रशीद ऐं ॿियनि शिरकत कई आहे।